उस्तादन जे लाइ शिकारपुर मोहतरम साहब हाजी साहब अशरफ हसैनी साहब ही तारीख़ गवाह रहंदी हिकड़ी तारीख़ लिखी वेंदी त उस्तादन जे क़ौम खे पढ़ायो जे मक़ाम ते पहुचायो ऐं वक़्त में जॾहिं उन क़ौम खे ज़ालिम हुक्मराननि मुख़्तलिफ़ क़िस्म जी पगारनि में पेंशन में जॾहिं तकलीफ़ ॾिनी त उन्हनि साॻियो ई माण्हुनि साॻियो ई मुलाज़िमनि वरी साॻे उस्ताद खे पंहिंजो रहबर कयो थोड़ो तावन कयो था मोबाइल वारा दोस्त जेके अॻियां अची था वञनि माज़रत सां इन लाइ असांखे पंहिंजो प्रोग्राम रोकणो थो पए था थोड़ो तावन कयो मुंहिंजा भाउ लगे थो त हे असांजा असेंबलिन में वेठल ही हुक्मरान भोतार इन्हनि जी पढ़ाईअ में का कमी रहिजी वई आहे लगे थो ये घोसलू ॿार हुया शेम 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 इन्हनि जी ज़रा मालूमात वठो कहिड़नि स्कूलनि में पढ़िया अलाए पढ़िया बि हुला अलाए न पढ़िया हुया शिकारपुर में सी जो प्रोटेस्ट कानून जेको असांजे मथां लागू कयो वियो हिकु उस्ताद हिकु मुलाज़िम कंहिं बि डिपार्टमेंट सां हुजे 35 खां 40 साल जेको हिकड़ी सर्विस करे थो ख़ुद मुख़्तारीअ सां पंहिंजी ईमानदारीअ सां ड्यूटी करे थो ऐं उनखे रिटायरमेंट खां पोइ हू उम्मीद रखे थो त हुनखे पघार जो अधु हिसो पेंशन जी सूरत में जॾहिं ॾिनो वेंदो त हू पंहिंजी बाक़ी ज़िंदगी बि उन या ख़ुद मुख़्तारीअ में गुज़ारींदो पर लॻे थो गवर्नमेंट खे इहो क़बूल न थियो ऐं गवर्नमेंट चयो त IMF मना थी करे त IMF खे क़ौमी असेंबलीअ जे स्पीकर जी 11 लख पघार नज़र नथी अचे IMF खे सेनेट जे चेयरमैन जी 11 लख पघार नज़र नथी अचे बाक़ी उस्ताद जी पेंशन जेका मुश्किलन सां लख सवा लख बीहे थी उन्हनि खे उहा नज़र थी अचे हिननि भोतारनि जी 400 खां 600% पघारां हिननि पंहिंजूं वधायूं ऐं असांखे फ़क़ीरनि वांगुरु 10 रुपया ऐं 12 रुपया ॾिना IMF खे इहो नज़र नथो अचे हक़ीक़त में ही सभु चोर आहिनि हे असांखे चवनि था रोटी कपड़ा और मकान ताजो छीन रहे ये हुक्मरान रोटी कपड़ा और मकान छीन रहे हुक्मरान रोटी कपड़ा और मकान हट मत हो जाए कराची में आवाज वजवा रोटी कपड़ा और मकान रोटी कपड़ा और मकान रोटी कपड़ा और मकान ये निजाम है खराब ये निजाम है खराब ये निजाम है खराब जारी है जारी रहंदी जैसी रात धारी रहंदी ता जाग्या हो न ॿुधायो उन्हनि खे हुक्मराननि खे जाग्या 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 हुक्मराननि जा हज़ारनि जी तादाद में माण्हू जेकॾहिं तव्हां उन्हनि जा ख़र्च ॾिसो सॼे साल में 50 लख खां 1 करोड़ हिननि जो ख़र्च ऐं असां उस्तादनि ऐं मुलाज़िमनि जी सॼी ज़िंदगी रिटायरमेंट खां मुश्किल सां 50 खां 1 करोड़ मिले थो जेके हिननि ते बि एतिराज़ आहे तव्हां हिननि जा ख़र्च त ॾिसो हिननि जो हिकु बंगलो कराचीअ में ॿियो बंगलो इस्लामाबाद में हिकु बंगलो हिननि जो बर्तानिया में हिकु बंगलो हिननि जो कैनेडा में असां उस्ताद सॼी ज़िंदगी जेको पेंशन ते गुज़ारो कयूं था जेके वीचारे पंहिंजे बचड़नि जी शादीअ लाइ बि वीसियूं विझनि था कमेटी विझनि था ऐं मुश्किलनि सां हुननि जे दावतुनि में 2 खां 3 आइटम बचनि था ऐं हुक्मरान जीअं ई MN MP थियनि था हिननि मोतबरनि जे पुटनि जा तव्हां खाधनि जा आइटम त ॾिसो 4 करोड़ खां 5-6 करोड़ हिननि खां IMF नथी पुछे त तव्हां हे ॼट जा पुट काॾो हेॾा पैसा आणियो था तव्हांजे पीउ जो मुल्क आहे हे असांखे चवनि था त मुल्क कर्ज़ी आहे अरे 78 सालनि खां 78 सालनि खां त मुल्क जो कर्ज़ तव्हां खयो आहे न असां खां पुछी कर्ज़ खयो न छा
जिंदाबाद जिंदाबाद असांजो तालीम जो वज़ीर इंतहाई माज़रत सां मोहतरम जनाब सैयद साहब तालीम जो वज़ीर थी करे असांखे चवे थो त उस्ताद खे जबरी मां रिटायरमेंट तॾहिं थो करायां पेंशन तॾहिं थो कटायां त उन मां 5 खां 6 उस्ताद बेरोज़गारनि खे नौकरी बि ॾियां थो समझी वञो ए नवां उस्ताद हे तव्हांखे लॉलीपॉप ॾे वठो हे उस्तादनि जी पेंशन मां कटौती करे थो पंहिंजी 5 लख मां कटौती छो नथो करे सूबाई असेंबलीअ जे स्पीकर जी पघार जी तव्हांखे ख़बर आहे घणी आहे हक़ीक़त में मूंखे बि ख़बर न आहे त ज़रूर 10 लखनि ताईं हूंदी तव्हां उन मां 100 बेरोज़गारनि खे रोज़गार ॾियो तव्हां उस्तादनि जी पघारनि मां छो था कटौती करियो अच्छा हे जेकॾहिं तव्हां कानून जो किताब पढ़ो उस्ताद खे हर मज़मून जी ख़बर आहे उस्ताद ऑलराउंडर आहे उस्ताद खे असेंबलीअ जे मेंबरनि जी बि ख़बर आहे उस्ताद खे कानून जी बि ख़बर आहे हे असांखे छा कानून खोटिया आहिनि पाकिस्तान जे कानून में आर्टिकल 25 उन में लिखियल आहे त हर मुलाज़िम बराबर आहे हर मुलाज़िम रियासत जो जेके बि सूबा आहिनि उन्हनि जा बराबर हक़ आहिनि त पोइ सिंध सूबो किथे आहे सिंध सूबो जंहिंजे करे हे पाकिस्तान ठहियो ऐं अॼु असांजा पंहिंजा सिंधी हुकुमरान अफ़सोस सां चवणो थो पए हीअ जमहूरी हुकूमत आहे असां अपील करे सघूं था सिर्फ़ मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे शहीद बेनज़ीर भुट्टो जा पुट ऐं असां अर्ज़ करे सघूं था मोहतरम जनाब आसिफ अली ज़रदारी साहब जन खे ज़रदारी साहब 2008 खां पोइ बीबी जे शहादत खां पोइ जेको हे पीपीअ जो बागू संभाले हिन अवाम जे साथ सां संभालियो थी सिंधी अवाम जे साथ सां संभालियो थी ऐं अॼु उहो सिंधी अवाम जूं तूं पेंशनियूं कटे तूं चाहे तो बेनज़ीर जे पैसा ख़ैरात वठनि असां ख़ैरात न वठंदासीं असां पंहिंजो हक़ वठंदासीं कुझु वक़्तु अॻु में तालीम जो वज़ीर टीचर्स डे ते पंहिंजो उस्ताद वठी आयो असेंबलीअ में तव्हांखे यादि हूंदो उन पंहिंजी कुर्सीअ ते पंहिंजे उस्ताद खे विहारियो असां मिनिस्टर साहब खे चवणु चाहियूं था सर असांखे इहा कुर्सी न खपे असांखे पंहिंजी पेंशन मुकमल ॾे असां पंहिंजी कुर्सी वठंदासीं रिवेन्यू वाला दोस्त बैठा है बताया तो सही पेंशन में कटौती पेंशन में कटौती पेंशन में कटौती तव्हां न करे चाहूंदा हुन ते जेकॾहिं ऑडिट करियो न हिननि खे ॾाढो शौक़ु हूंदो ऑडिट करियो त 78 सालनि में कहिड़नि हुकुमराननि जा अकाउंट कहिड़नि बैंकुनि में आहिनि कहिड़े उस्ताद मुलाज़िम जा बैंक में आहिनि असांजे अकाउंटनि में त ₹1 पिया आहिनि हिननि जा अकाउंट स्विस बैंक मां निकिरनि था हिननि जा अकाउंट बर्तानिया मां निकिरनि था मूंखे ॿुधायो कहिड़ो सियासतदान जदी पुश्ती अमीर आहे हा खानदान अमीरनि का ॻाल्हि न माफ़ हो पर पोइ बि खानदान एॾो न छॾियो हूंदो जो तव्हांजा पोटा डोटा पर डोटा वेही खाइनि असांजा बच्चा असांजा ॿार हिन मुल्क में पढ़नि हिते नौकरनि लाइ भटकनि हिननि मोतबरनि जा पुट वरी ॿाहिरां पढ़ी अचनि वरी असांजे मथां हुकुमरानी करनि ऐं वरी असांखे चवनि तव्हांजी पेंशन ग़लति आहे ॻाल्हाइण लाइ त घणो ई कुझु आहे पर हिते असांजा मोहतरम थोरा सारा महिमान ॿिया बि वेठा आहिनि सभिनि जे दिलि जो आवाज़ हिकिड़ो ई आहे ऐं आख़िर में मां ही लफ़्ज़ चई करे पंहिंजी तकरीर खां पोइ जाइ वठंदसि त मोहतरम साईं हाजी अशरफ अली साहब तव्हां बहादुर शेर लीडर आहियो तव्हां भाउरनि सां गॾु असां भेनर बि कढो आहियूं ऐं हिते पिंडाल में वेठल जेके बि असांजा अतियूं ऐं भाउर आहिनि यादि रखिजो जे हिन वक़्तु हिन दफ़े तव्हां ही एहतिजाज में भरपूर हिसो न वरितो ऐं गवर्नमेंट जे लॉलीपॉप में अची वियो त 30,000 मिलनि था त बसि मूंखे खोड़े में त पोइ 8-10 सालनि खां पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां त छड़ो फिक्स में हलो पिया मुमकिन ही नहीं
हमारे उरूज की उड़ान का ठहर जाना मुमकिन ही नहीं। हमारे उरूज की उड़ान का ठहर जाना। अब भी वक्त है समझ जाओ ए हुक्मरान, अब भी वक्त है समझ जाओ ए हुक्मरान। तुम हमारी पेंशन से कटौती करोगे तो सुन लो, हम तुम्हारा जीना हराम कर देंगे। जिंदाबाद। ये निजाम है खराब। इनकलाब वारनि जा नारा जोश सां हूंदा आहिनि। ये निजाम है खराब, ये निजाम है खराब। जिंदाबाद। पुरजोश साथी मुझा हाजी साहब, हाजी मोहम्मद अशरफ कासमी साहब, अवां जा